जिथे भेर भिरनि भरियूं पवन भवारियूं, जिथे भेर भिरनि भरियूं पवन भवारियूं, तांग न लधी तारूं मप न माटियड़नि, कंधीअ उभा केतिरा सिणाया संकनि, तूं कीअं तन तड़नि अचियो असारी घिड़ी। लतीफ़ सरकार इन सिटुनि में सुहिणी जी जदोजहद ऐं जुस्तजू खे बयान थो करे त जिथे खुफ़ायतियूं भरियूं थी पवनि, दरिया भिकूं पियो उछलाए जोश ऐं ख़रोश सां, ऐं गुरदाब कुन उते फेरा पिया ॾियनि। वॾे तइदाद में कुननि जो वखरो, ऐं जंहिं जॻह ते तारुनि खे उन पाणीअ जे अंदाज़े जी ख़बर न आहे, ऐं उनखां अलावा उन दरिया जे मलाहनि जेके माटे ते तरनि था, उन्हनि खे बि उन उन्हाण जे उन पाणीअ जे अंत जी ख़बर न आहे, ऐं उन ई कंधीअ ते केतिरा सीणा साण कयूं बीठा आहिनि, कंबनि था, ॾकनि था, डिॼनि था। उन जॻह ते ए विसूड़ी, ए बेवकूफ़, तूं कीअं अची ऐं उन्हनि तड़नि ते घिरी थी। मतिलबु त हिते सुहिणीअ जी हिकु जिदोजहद आहे, सुहिणीअ जी इहा जुस्तजू आहे पंहिंजे मंज़िल जे तरफ़, जिते एॾा वॾा ख़ौफ़ ख़तरा आहिनि, ऐं उन्हनि ख़ौफ़नि ख़तरनि खां अलाए केतिरा उतां माण्हू डिॼो हटियो मोटियो वञनि, उन जे बावजूद बि सुहिणी उन्हनि ख़ौफ़नि ऐं ख़तरनि खे न ॾिसंदे बि पंहिंजी मंज़िल खे रवां दवां रखे थी ऐं उतां अची लहे थी। ईअं खणी चऊं त असां सभु इन सुहिणीअ जी जुस्तजूअ मां सबक़ु हासिलु कयूं त पंहिंजी मंज़िल खे माणण जे लाइ, पंहिंजी मंज़िल खे माणण जे लाइ सुहिणी एतिरी जफ़ाकशी करे थी, एतिरी जदोजहद करे थी, जो कंहिं बि ख़तरे खां नथी डिॼे। असां बि पंहिंजी मंज़िल खे माणण लाइ कंहिं बि ख़तरे, कंहिं ख़ौफ़ खां न डिॼूं। जेकॾहिं असां पंहिंजी मंज़िल खे हक़ु सम्झूं था ऐं असांजी मंज़िल सची ऐं साबित आहे, त पोइ उन जॻह ते केतिरा ई उन मंज़िल खे हासिलु करण जे लाइ अगरि के डिॼी मोटी था वञनि, के नथा घिड़नि पंहिंजी मंज़िल खे हासिलु करण लाइ, के उन मंज़िल जी राह में नथा हलनि, मोटिया था वञनि, त उन जॻह ते ई लतीफ़ सरकार जो सबक़ु आहे जेको सुहिणीअ मां हासिलु थिए थो। त अवां उन्हनि ख़ौफ़नि, उन्हनि ख़तरनि, उन्हनि सभिनी शयुनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं पंहिंजी मंज़िल खे रवां रखी रवाना थियो पंहिंजी मंज़िल जे तरफ़, जेको अव्हांजो मक़सदु आहे। मतिलबु त पंहिंजे मक़सद तां हथु न खणो, उन में जेके बि ख़ौफ़ ख़तरा अचनि उन्हनि खे अव्हां न ॾिसो ऐं न ई उन्हनि खां कबो, न उन्हनि खां डिॼो।